अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करम। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह, यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। खताओं पर नदामत है मगर नाज़ा हूँ किस्मत पर, मेरे हाथों में है दामन तुम्हारा या रसूल अल्लाह। बरोज़े हश्र मेरे इस कहे की लाज रख लेना, तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हैं। मोहम्मद की मोहब्बत दीने हक की शर्ते अव्वल है, इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में डाल दो पट्टा मोहम्मद की गुलामी का। जब तक बिके न थे कोई पूछता न था, जब तक बिके न थे कोई पूछता न था, हमें मुर्शिद हुसैन ने खरीद कर अनमोल कर दिया। मौज़े सामीन हज़रात, तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक जला है, जेको ख़ालिक़ ऐं मालिक सना जे लाइक़ आहे। जंहिंजो शान बेमिसिल बेमिसाल आहे, जंहिं शान में को बि शरीक नाहे। अल्लाह जो न मशीरा न वज़ीरा न कोई सलाहकारा, सारी कायनात अल्लाह जी मोहताजा, अल्लाह के जो मोहताज नाहे उहा बेनियाज़ा।
उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो, बेशुमार जंहिंजो कोई शुमारी नाहे। दुरूदो सलाम मुझे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमख़ार नबी, ग़ैबदान नबी जी ज़ाते मुक़द्दसा जे प्यारी जमाए दुरूद शरीफ पढ़ण वारे जे मथां अल्लाह ताला जी वॾी मेहरबानी हूंदी आहे। एक दफ़े हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में हज़रत जिब्रील हाज़िर थियो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ए जिब्रील, अल्लाह ताला तोखे केतिरी ताक़त अता फरमाई आहे। हज़रत जिब्रील अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला मूंखे एतिरी ताक़त अता फरमाई आहे जॾहिं मां हिकु नज़र कंदो आहियां त पूरी काइनात में जेके भी वण आहिनि ऐं उन वणनि में जेके भी पन आहिनि मां पंहिंजी हिकु नज़र सां ॻणे वेंदो आहियां। ऐं अर्ज़ कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं अल्लाह ताला बरसात वसाईंदो आहे ऐं उन जा कतरा ज़मीन ते किरंदा ई न आहिनि त मां पंहिंजी हिकु नज़र सां बरसात जा उहे सभई कतरा ॻणे वेंदो आहियां। पर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं तव्हांजो उम्मती तव्हांजे मथां दुरूद पढ़ंदो आहे त अल्लाह ताला उन तव्हांजे उम्मतीअ जे मथां एतिरी त रहमत नाज़िल फरमाईंदो आहे जो मां जिब्रील भी न आहियां ॻणे सघंदो। प्यारी जमाए असां तव्हां उहे खुश नसीब आहियूं जिन खे अल्लाह ताला दुरूद शरीफ पढ़ण जी सादत नसीब कई आहे। अचो त गॾिजी करे हिकु मर्तबो प्यार सां, मुहब्बत सां, इश्क सां सरकारे मदीना, शहनशाह मदीना जी बारगाह में दुरूद शरीफ जो नज़रानो पेश कयूं। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। प्यारी जमाए असां तव्हां वॾा खुश नसीब आहियूं जो असांजो हथ हिन वक़्त जे गौसुल ज़मान लजपाल महबूब मुर्शिदन करीमन जी पाक दामन में असांखे पंहिंजी क़िस्मत ते नाज़ आहे जो अल्लाह ताला असांखे कामिलन जे कामिल लजपाल महबूब मुर्शिदन करीमन जी पाक दामन नसीब कई आहे। फ़क़ीरो जेके अल्लाह वारनि जी दामन नसीब थींदी आहे उन जा ॿई जहान आबाद थी वेंदा। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, दामने ऊ ग़ीर ज़ूए बेग़मा, दामने ऊ ग़ीर ज़ूए बेग़मा ता रसी अज़ आफ़ते आख़िर ज़मान। अल्लाह वारनि जी दामने रहमत खे जल्दी पकड़े वठ। मौलाना रूमी फरमाए थो, अल्लाह वारनि जी दामने रहमत के जल्दी पकड़े वठ त जीअं अल्लाह ताला तोखे आखिरत जे अज़ाब खां नजात वारो करे। यानी जेके अल्लाह वारनि जी दामन नसीब थींदी आहे त अल्लाह ताला उनखे जहन्नम जे अज़ाब खां नजात वारो करे छॾींदो आहे। फ़क़ीरो त पोइ तव्हां परेशान न थियो, असांजो हथ उन लजपाल महबूब मुर्शिदन करीमन जी पाक दामन में आहे जे हज़ारे काफ़रनि खे कलमो पढ़ाए मुसलमान बणाए। असांजो हथ उन लजपाल महबूब मुर्शिदन करीमन जी पाक दामन में आहे जे पंहिंजी नज़रे करम सां सवे न हज़ारे न पर लखे माण्हुनि जूं मुर्दा दिलियूं अल्लाह जे ज़िक्र सां आबाद कयूं आहिनि। असांजो हथ उन लजपाल महबूब मुर्शिदन करीमन जी पाक दामन में आहे जे असांखे उहो त इश्क वारो, उहो त मुहब्बत वारो, अहिड़ो
सबक सेखारियो आहे न असांखे अहिड़ो सबक पंहिंजे उस्ताद सेखारियो न असांखे अहिड़ो सबक पंहिंजे वालिदैन सेखारियो न असांखे अहिड़ो सबक पंहिंजे रिश्तेदारनि सेखारियो जहिड़ो सुहिणो सबक प्यारो सबक मिठी ॿोली वारो सबक असांखे पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदनि करीमनि सेखारियो आहे। वो सबक केड़ो आहे? वो सबक ही आहे असांजा कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम फरमाईंदा हा ए मुंहिंजा प्यारा फ़क़ीरो तव्हां काथे बि हुजो घर में हुजो ॿाहिरि हुजो चाहे घुमंदा रहो या वेठा रहो या बीठा रहो हथ हुजे कमकार में दिल हुजे परवरदिगार में हथन सां कम कंदा रहो पर दिल में ख्याल ऐं तसव्वुर हुजे त मुंहिंजी दिल करे थी अल्लाह सब हथन के मथे करे ज़िक्र करे चओ अल्लाह ज़िक्र करे चओ अल्लाह प्यारी जमाए असांजो हथ महबूब मुर्शिदन करीमन जी पाक दामन में भी आहे तो वरी असांजो हथ मुर्शिद करीम बाबा साईं जन जी भी पाक दामन में खुदा जो कसम कोई फर्क ना है सागो ही करम आहे सागो ही फैज़ आहे अज भी जडे दिल उदास थींदी आहे ऐं नजर मुर्शिद करीम बाबा साईं जन जे चेहरे मुबारक जे मथा पवंदी आहे त दुख गम लही वेंदा आहिनि ऐं दिल ऐं ज़बान मां इहो आवाज़ जारी थींदो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो प्यारी जमाए अल्लाह ताला जा करोड़ा एहसान जे असांखे अशरफुल मखलूक इंसान बणाए वरी इंसान बणाए उन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणायो जेको यतीमन जो यार आहे बेवाहन जी वाह आहे निधन के धन जो धनार आहे अम्मा आमना जो लाल आहे ऐं असां तव्हां जो सरदार आहे। फ़कीरो अल्लाह ताला पांजे हबीब के पूरी कायनात में एड़ो शान अता फरमायो आहे जो महबूबन जे इस्म जेड़ो कायनात में के जो इस्म नाहे महबूबन जे जिस्म जेड़ो कायनात में के जो जिस्म नाहे महबूबन जे लिबास जेड़ो कायनात में के जो लिबास नाहे महबूबन जे शहर जेड़ो कायनात में कोई शहर सुभान अल्लाह मतलब त महबूबन जो जमाल भी बेमिसाल आ महबूबन जो कमाल भी बेमिसाल आ त महबूबन जो खिसाल भी बेमिसाल ही अल्लाह ताला जो उहो हबीब आहे जैसा अल्लाह ताला जो एडो प्यार आहे जडे अल्लाह जो हबीब पांजो चेहरो मुबारक मथे खणी निहारींदा आहिनि त अल्लाह ताला फरमाईंदो आहे वक़्तुहा ए मुंहिंजा हबीब तुंहिंजे रोशन चेहरे जो कसम जडे अल्लाह जो हबीब पांजा जुल्फ मुबारक ठाईंदा आहिनि त अल्लाह ताला फरमाईंदो आहे वल्लैल इज़ा सजा ए मुंहिंजा हबीब तुंहिंजे जुल्फे अंबरी जो कसम जडे अल्लाह जो हबीब मक्के में घुमंदो आहे त अल्लाह ताला फरमाईंदो आहे ला उक़सिमु बिहाज़ल बलद मां रब के अमन वारे शहर मक्के जो कसम। फ़कीरो हिते एक सवाल तो पैदा थे ए असांजा रब छा तू मक्के जो कसम इन लाइ खयो आहे त मक्के में तुंहिंजो
इन जे लाइ त मके में आबे ज़मज़म आहे, या इन जे लाइ त मके में हिजरे असवद आहे, या इन जे लाइ त मके में मकाम इब्राहिम आहे। न न, बल्कि अल्लाह ताला इरशाद फरमाए थो व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद, ए मुंहिंजा हबीब कसम इन लाइ नाहे खयो त मके में मुंहिंजो बेत आहे, न कसम इन लाइ खयो आहे त मके में आबे ज़मज़म आहे, न कसम इन लाइ खयो आहे त मके में हिजरे असवद आहे, न वरी कसम इन लाइ खयो आहे त मके में मकाम इब्राहिम आहे, कसम इन लाइ खयो आहे मुंहिंजा हबीब तूं मके में रहंदो आहीं तॾहिं मां रब मके जो कसम खयो आहे। प्यारी जमायत, अल्लाह ताला के मक्को इन लाइ प्यारो आहे त मक्के में अल्लाह जो हबीब रहे थो, त पोइ उहे अल्लाह ताला जे हबीब जा परवाना अल्लाह ताला के छो न प्यारा हूंदा जेके अल्लाह जे हबीब जा सच्चा आशिक़ आहिनि। छो जो अल्लाह ताला कुरान मजीद कुरान रशीद में इरशाद फरमाए थो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। ए मुंहिंजा हबीब तूं फरमाए जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मुहब्बत जी दावा कयो था त फत्तबिऊनी, त पोइ मुंहिंजे हबीब जी ताबेदारी कयो, पोइ अल्लाह बि तव्हां सां मुहब्बत रखंदो ऐं बख़्शे छॾींदो तव्हांजा गुनाह। बेशक अल्लाह गुनाह बख़्शींदड़ मेहरबान। प्यारी जमायत, मालूम छो त जेको शख्स हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कंदो आहे त अल्लाह ताला उन सां मुहब्बत कंदो आहे। जेको शख्स हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ताज़ीम ऐं तौक़ीर कंदो आहे त अल्लाह ताला उन सां मुहब्बत कंदो आहे। जेको शख्स हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुहब्बत कंदो आहे त अल्लाह ताला बि उन सां मुहब्बत कंदो आहे। त पोइ चवणो पवंदो अल्लाह अबू बकर सिद्दीक़ सां मुहब्बत कंदो आहे, छो जो अबू बकर सिद्दीक़ रसूलुल्लाह सां मुहब्बत कंदो आहे। अल्लाह उमर फारूक सां मुहब्बत कंदो आहे, छो जो उमर फारूक रसूलुल्लाह सां मुहब्बत कंदो आहे। अल्लाह उस्मान गनी सां मुहब्बत कंदो आहे, छो जो उस्मान गनी रसूलुल्लाह सां मुहब्बत कंदो आहे। अल्लाह मौला अली सां मुहब्बत कंदो आहे, छो जो मौला अली रसूलुल्लाह सां मुहब्बत कंदो आहे। अल्लाह इमाम हसन सां मुहब्बत कंदो आहे, छो जो इमाम हसन रसूलुल्लाह सां मुहब्बत कंदो आहे। अल्लाह इमाम हुसैन सां मुहब्बत कंदो आहे, छो जो इमाम हुसैन रसूलुल्लाह सां मुहब्बत कंदो आहे। अल्लाह हर उन शख्स सां मुहब्बत कंदो आहे जेको रसूलुल्लाह सां मुहब्बत कंदो आहे। त पोइ ईअं बि चवणो पवंदो अल्लाह असांजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन सां मुहब्बत कंदो आहे, छो जो असांजा कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम रसूलुल्लाह सां मुहब्बत कंदा आहिनि। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारा हैदरी, मुर्शिद हुसैन। सुभान अल्लाह। प्यारी जमायत, इश्क ना चीज़ खे चीज़ बणाए छॾींदो आहे। असांजा महबूब मुर्शिद करीम फरमाईंदा हा इश्क उन मक़ाम ते पहुचाए छॾींदो आहे जिथे को बि पहुची नथो सघे। जेकॾहिं तोखे सचो इश्क सिखणो आहे त पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सहाबाए किरामन खां सिख, जन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां सचो इश्क करे ॾेखारियो। हज़रत मिस्वर बिन मखरमा रदी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे हज़रत उर्वा बिन मसूद रदी अल्लाह अन्हु जेको अञा मुसलमान नाहे थियो मके जे मुशरिकनि जे तरफ़ां वकील थी आयो हुदैबिया जे मक़ाम ते। साहबा करामन खे गौर सां ॾिसंदो रहियो जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो लुआबे दहन कढनि पिया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लुआबे दहन खे साहबा कराम हासिल करे पंहिंजे चेहरनि ऐं जिस्मनि ते मले छॾनि पिया। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं शइ जो हुकुम ॾियनि पिया त साहबा कराम फौरन उन हुकुम खे पूरो कनि।
जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वुज़ू फरमाइन पिया त सहाबा कराम पंहिंजा थांव पंहिंजा हथ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वुज़ू जे पाणी खे हासिल करण जे लाइ झले पीअनि पिया ऐं उहो पाणी बाइसे बरकत सम्झी पंहिंजे चेहरनि ऐं जिस्मनि ते मले छॾे। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गुफ़्तगू फरमाइन पिया त सहाबा कराम गौर सां ख़ामोश थी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे गुफ़्तगू खे ॿुधनि पिया। हज़रत उरवा मोटी अची पंहिंजे साथियुनि खे चवणु लॻो मां वॾनि बादशाहुनि जी दरबारुनि ते वियो आहियां, मां वॾनि बादशाहुनि जी दरबारुनि ते वियो आहियां, मां केसरो कसरा नजाशी बादशाह जी दरबार ते वियो आहियां, पर वल्लाहि इन रायतो मलिकन क़त्तु युअज़्ज़िमुहु अस्हाबहु मा युअज़्ज़िमु अस्हाब मुहम्मदिन मुहम्मदा। अल्लाह जो कसम मां अहिड़ो कोई बादशाह न ॾिठुमि जंहिंजा दरबारी उन जी एतिरी ताज़ीम कंदा हुजनि जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा उन महबूब ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम ऐं मोहब्बत कंदा आहिनि। सुभान अल्लाह। प्यारी जमायत साहबा कराम हर उन शइ सां मोहब्बत कंदा हुया जंहिं शइ जी निस्बत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हूंदी हुई ऐं पंहिंजे महबूब सां बेइंतिहा मोहब्बत कंदा हुया। एतिरे क़दर जो पंहिंजी जान जी बि परवाह न कंदा हुया। साहबा कराम पंहिंजा घर ऐं पंहिंजा बचा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते क़ुर्बान करण जे लाइ तयार थी वेंदा हुया। सहाबा उहे त आशिक़ ऐं परवाना हुया जॾहिं दरबार रिसालत में हाज़िर थींदा हुया त हीअं अर्ज़ कंदा हुया फिदाक अब्बी व उम्मी या रसूल अल्लाह, ए अल्लाह जा रसूल तव्हां तां असांजो अबो ऐं अम्मा क़ुर्बान। सुभान अल्लाह। हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी रज़ी अल्लाहु अन्हु जंगे खंदक जे मौके ते ही मंज़र ॾिठो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु ग़ुलाम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में अची करे अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुख जे करे असां पेट सां पत्थर ॿधा आहिनि पर हाणे बुख बर्दाश्त नथी थिए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी कमीज़ मुबारक जे अॻ खे मथे कयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेट मुबारक सां ॿ पत्थर ॿधल हुया। हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी पंहिंजे घर वापसि अची करे पंहिंजी घरवारी खे चयो अॼु मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेट मुबारक सां बुख जे करे ॿ पत्थर ॿधल ॾिठा आहिनि, घर में कुझु आहे मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत करणु चाहियां। घरवारी अर्ज़ कयो घर में कुझु जव आहिनि ऐं हिकु बकरी जो फर आहे। ए जाबिर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत चंद सहाबनि सां कजांइ जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैर थी वञे। हज़रत जाबिर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में हाज़िर थी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तव्हांजी दावत कई आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ए खंदक वारो जाबिर असां सभिनीनि जी दावत कई आहे, असां सभु जाबिर जी दावत क़बूल था कयूं। सुभान अल्लाह। बेशक बेशक बेशक। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत जाबिर खे फरमायो ए जाबिर जॾहिं असां तशरीफ़ फरमा थियूं त ताम तॾहिं तयारु कराए। हज़रत जाबिर घर वियो ऐं घरवारी खे चई मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे दावत ॾिनी पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पूरे खंदक वारनि खे दावत ॾिनी। घरवारी अर्ज़ कयो तव्हां परेशान न थियो, असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दावत कई आहे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खंदक वारनि खे दावत ॾिनी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बरकत सां साम पूरो थी। हज़रत जाबिर दावत जे लाइ बकरी जे फर खे ज़िबह कयो त उन जा ॿ पुट जेके मासूम हुया पंहिंजे वालिद खे बकरी जे फर खे ज़िबह कंदे ॾिठऊं त वॾे भाउ नंढे भाउ खे सुमारे उन जे गले ते छुरी हलाई त उहो वफ़ात करे वियो ऐं वॾो भाउ ख़ौफ़ खां
खां घर जी छत ते चढ़ी वियो, उतां पेर तिरकिस उहो बि वफ़ात करे वियो। होॾां घर में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आमद आहे, हेॾां घर में ॿ बचड़ा वफ़ात करे विया आहिनि। हज़रत जाबिर पंहिंजी घरवारी खे फरमायो, रो न, सब्र कर। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांजे घर में तशरीफ़ फरमा थींदा, मतां असांजो गम ॾिसी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मानी न खानी। हज़रत जाबिर जी घरवारी पंहिंजा ॿई बचड़ा अंदर सुमारे उन्हनि ते कपिड़ो विझी अटो ॻोहण लॻी। एतिरे में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा थिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो लुआबे दहन अटे ऐं ताम जे थाव में विधो ऐं पाण करीमन फरमायो त हाणे ताम तयार कयो, हाणे ताम तयार कयो। जॾहिं ताम तयार थियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ए जाबिर, मां मुस्तफ़ा ताम तक़सीम कयां थो, तूं ताम खे सहाबन में पेश कंदो वञ। हज़रत जाबिर ताम सहाबन में पेश कयो, एसी ताईं जो सभु सहाबा ताम खाई सैर थी विया, पर ताम ईअं जो ईअं आहे, ताम ईअं जो ईअं आहे, उन में का बि कमी नाहे आई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए, जाबिर अच त असां बि ताम खाऊं। हज़रत जाबिर दस्तरखान लगायो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा थिया। पाण करीमन फरमायो, ए जाबिर तूं बि अच ऐं पंहिंजे बचन खे बि आण त गॾिजी ताम खाऊं। तूं बि अच ऐं पंहिंजे बचन खे बि आण त गॾिजी ताम खाऊं। हज़रत जाबिर अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बचड़ा सुता पिया आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, उन्हनि खे उथारे वठी अच। उते हज़रत जाबिर ऐं उन जी घरवारी रोई पिया ऐं अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बचड़ा अहिड़ी त निंड सुतल आहिनि जो असांजे सॾनि ते न उथंदा, तव्हां ई उन्हनि खे सॾु फरमायो। हज़रत जाबिर समूरो वाक़ियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ कयो। पाण करीमन फरमायो, गम न कर, बचड़नि जे मथां बिही हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम फरमायो, कुम बिइज़्निल्लाह, उथो अल्लाह जे हुक्म सां। फौरन हज़रत जाबिर जा ॿई बचड़ा ज़िंदा थिया ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾिजी ताम जीता। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, मुर्शिद हुसैन, तुझो प्यारो मुझो प्यारो। सुभान अल्लाह। प्यारी जमायत, ही आहे इश्क़े मुस्तफ़ा, ही आहे इश्क़े मुस्तफ़ा जो बचन जी परवाह नाहे, न दुनिया जे कंहिं ॿिए ॾुख जी परवाह आहे। आशिक़ खे परवाह आहे त बस इन ॻाल्हि जी परवाह आहे त महबूब मदीने जो साईं कीअं राज़ी रहे। छो जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क़ ईमान आहे। ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना हब्बा इलैहि मिन नफ्सिही व वालिदिही व वलदिही वन्नास अजमाइन। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, तव्हां मां को बि माण्हू तेसी ताईं मोमिन नथो थी सघे जेसी ताईं मां उनखे उन जी जान खां, उन जे पीउ माउ खां ऐं उन जी औलाद खां ऐं सभिनी इंसाननि खां वधीक प्यारो न लॻा। मालूम थियो त ईमान आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहब्बत रखण जो नालो। जंहिंजी दिल में जंहिंजे सीने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची मुहब्बत आहे, उन जो ई ईमान कामिल आहे। फ़क़ीरो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु सहाबी हुयो जंहिंजो नालो हज़रत सुहैब बिन सन्नान रूमी आहे। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके खां हिजरत करे मदीने विया ऐं हज़रत सुहैब रूमी मके में आहे पर उन जी दिल मदीने में आहे। इन जे लाइ जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने में आहे। हाणे हज़रत सुहैब रूमी मके खां मदीने जी तरफ़ हिजरत जो इरादो करे रवानो थियो।
मके जे मुशरिकनि खे ख़बर पई त उन्हनि हज़रत सोहेब रूमी जो अॻु वरितो। हज़रत सोहेब रूमी पंहिंजी सवारी तां लथो ऐं तुर्कश मां तीर कढी फरमाइण लॻो, ए कुरैशियो, तव्हां मां मूं वटि को बि नथो अची सघे, तव्हां मां मूं वटि को बि नथो अची सघे जेसीं ताईं मां तव्हांखे तीर हणी सारो तुर्कश ख़ाली न करे छॾियां। वरी पोइ जेसीं ताईं तलवार मुंहिंजे हथ में आहे मां तव्हांखे उन सां मारियां एसीं ताईं जो तव्हांजो ख़ात्मो न थी वञे। पर जेकॾहिं तव्हां मुंहिंजो माल मिल्कियत चाहियो था जेका मके में दफ़न थियल आहे, मां तव्हांखे उन जो ॾसु ॿुधायां थो, पर तव्हां मुंहिंजो रस्तो न रोकियो त मां मदीने में वञी पंहिंजे महबूब मदीने वारे साईं जी ज़ियारत करे पंहिंजी अखियुनि खे ठारियां। जेते उहे राज़ी थिया ऐं हज़रत सोहेब रूमी पंहिंजे समूरे माल जो ॾसु उन्हनि खे ॿुधाए छॾियो। जॾहिं हज़रत सोहेब रूमी मदीने में पहुतो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं आयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए, सोहेब वाह जो वापार कयो अथई, वाह जो वापार कयो अथई, तुंहिंजो वापार अल्लाह ताला खे एतिरो त पसंदि आयो आहे जो अल्लाह ताला हज़रत जिब्रील खे हीअ आयत ॾेई मोकिलियो आहे, व मिनन नास मन यशरी नफ्सहु इब्तिग़ाअ मरदातिल्लाह वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद। ऐं माण्हुनि मां जॾहिं कोई विकिणे थो पंहिंजी जान खे अल्लाह जी रज़ा हासिल करण जे लाइ त अल्लाह ताला उन बाननि ते वॾो महिरबान आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए, सोहेब तुंहिंजो वापार वॾे नफ़े वारो आहे ऐं अल्लाह ताला खे वॾो पसंदि आयो आहे। प्यारी जमायत, हितां मालूम थियो त आशिक़ खे महबूब जी ऐं महबूब जे वतन जी सिक हमेशह रहंदी आहे। अॼु बि केतिरा ई आशिक़ आहिनि जेके मदीनो ॾिसण जे लाइ तड़पनि, वरी जेके ॾिसी आया उहे बार बार हाज़ुरी जे लाइ तड़पनि। तॾहिं त के आशिक़ चयो आहे, मुझे दर पे फिर बुलाना मदनी मदीने वाले, मुझे दर पे फिर बुलाना मदनी मदीने वाले, माए इश्क भी पिलाना मदनी मदीने वाले। तेरी जब के दीद होगी तभी मेरी ईद होगी, तेरी जब के दीद होगी तभी मेरी ईद होगी, मेरे ख्वाब में तुम आना मदनी मदीने वाले। सुभान अल्लाह। प्यारी जमायत, असां ई तव्हां वॾा ख़ुशि नसीब आहियूं जो अल्लाह ताला असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची मोहब्बत ऐं अहले बैत अतहार जी दामन नसीब फरमाई आहे। हीअ आले रसूल जो घराणो वॾो ऐं वॾे शान वारो घराणो आहे। हे उहो घराणो आहे जंहिंजे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, हुब्बु आले मुहम्मदिन यौमन खैरुम मिन इबादत सनतिन व मम्माद अलैहि दखलल जन्नत। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मुंहिंजी आल जी मुहब्बत हिक ॾींहं जी, मुंहिंजी आल जी मुहब्बत हिक ॾींहं जी बहितर आहे पूरे साल जी इबादत। ऐं जेको वफ़ात करे वियो मुंहिंजी आल जी मुहब्बत में, उहो जन्नत में दाख़िल कयो। प्यारी जमायत, असां ई तव्हां वॾा ख़ुशि क़िस्मत आहियूं जो अल्लाह ताला असांखे कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम अता फरमायो जेके आले नबी औलादे अली आहिनि, आले नबी औलादे अली आहिनि ऐं हिन वक़्त जे वलिन जा सरदार आहिनि। असांखे पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जे मथां नाज़ आहे छो जो अल्लाह ताला असांजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जी निगाह में उहो त असर रखियो आहे जॾहिं पंहिंजे फैज़ ऐं करम जी निगाह फरमाईंदा हुआ त लखा बेदीन दीनदार बणाए छॾींदा हुआ। जॾहिं पंहिंजे फैज़ ऐं करम जी निगाह फरमाईंदा हुआ त लखा बेनमाज़ी नमाज़ी बणाए छॾींदा हुआ। जॾहिं पंहिंजे फैज़ ऐं करम जी निगाह फरमाईंदा हुआ त लखा गुनाहगार नेकोगार बणाए छॾींदा हुआ। जॾहिं पंहिंजे फैज़ ऐं करम जी निगाह फरमाईंदा हुआ त लखा मुर्दा दिलियूं अल्लाह जे ज़िक्र सां आबाद करे छॾींदा। सुभान अल्लाह। तॾहिं त असां चवंदा आहियूं निगाह मुर्शिद हुसैन में वो तासीर देखी, निगाह मुर्शिद हुसैन में वो तासीर देखी, बद
तकदीर ते अल्लाह ताला असांजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जे पाक नूरानी चेहरे मुबारक में अहिड़ो त नूर रखियो जॾहिं नज़र चेहरे मुबारक ते पवंदी ही त दिल ऐं ज़बान मां इहो आवाज़ जारी थींदो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो प्यारी जमायत अल्लाह जा वली वॾे शान वारा हूंदा आहिनि अल्लाह जा वली वॾे शान वारा हूंदा आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो बनी इसराइल में हिकु शख्स हुयो जंहिं 99 खून कया हुया पोइ तौबा जो इरादो कई ऐं हिकु राहिब वटि वियो उनखे चई छा मुंहिंजी बख़्शिश थींदी मां 100 खून कया आहिनि 99 खून कया आहिनि उन चयसि तुंहिंजी तौबा हरगिज़ क़बूल न थींदी उन शख़्स खे उन राहिब जे जवाब ते गुस्सो आयो उनखे बि क़त्ल करे छॾे हाणे उन शख़्स जा पूरा 100 खून थी विया वरी उन शख़्स जी दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थियो कंहिंखां पुछा कई मुंहिंजी बख़्शिश थींदी मां 100 खून कया आहिनि उन चयसि फिलाणे ॻोठ में हलियो वञ उते अल्लाह जा कामिल वली उते अल्लाह जा कामिल अकमल वली रहनि था उन गुनाहगार शख़्स उन ॻोठ जी तरफ़ सफ़र करणु शुरू कयो अञा उन ॻोठ में पहुतो ई न हो त रस्ते में फ़ौत थी वियो उन शख़्स जे रूह खे वठण जे लाइ रहमत वारा फ़रिश्ता बि अची विया ऐं अज़ाब वारा फ़रिश्ता बि अची विया अज़ाब वारे फ़रिश्तनि चयो त हिन जे रूह खे असां वठी वेंदासीं छो जो ही 100 इंसाननि जो कातिल आहे रहमत वारे फ़रिश्तनि चयो बेशक ही कातिल आहे मगर अल्लाह जे वलिन जी तरफ़ तौबा जी नियत सां वञी रहियो जॾहिं फ़रिश्तनि जो ही बहस थियो त अल्लाह ताला फरमायो जिथां खां ही शख़्स हलियो हुयो ऐं जंहिं तरफ़ वञी रहियो हुयो ॿिन्ही तरफ़नि खां माप कयो जेकॾहिं पंहिंजे ॻोठ जे क़रीब आहे त पोइ दोज़ख में वठी वञोसि जेकॾहिं मुंहिंजे दोस्तनि वलिन जे ॻोठ जे क़रीब आहे त पोइ जन्नत में वठी वञो फरिश्तन ॿई रस्ता मापिया मगर हू शख़्स ओलिया अल्लाह जे ॻोठ जे क़रीब पहुतो हुयो अल्लाह ताला जी रहमत जो दरियाह जोश में आयो उनखे बख़्शे छॾे प्यारी जमायत जेकॾहिं 100 इंसाननि जो कातिल ओलिया अल्लाह जी तरफ़ वञे ऐं रस्ते में फ़ौत थी वञे त उन जी बख़्शिश थी सघे थी त पोइ जंहिंजी दिलि ते जंहिंजे क़ल्ब ते इमाम आले सुन्नत मुर्शिद हुसैन अंबर वारे जी उंगली मुबारक लगल हुजे छा उन जी बख़्शिश न थींदी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन बेशक यकीनन उन जी बख़्शिश थींदी छो जो पीर कामिल दुनिया में भी पंहिंजे मुरीद जी मदद करे थो क़ब्र में भी पंहिंजे मुरीद जी मदद करे थो ऐं आख़िरत में भी पंहिंजे मुरीद जी मदद कंदो छो जो अल्लाह ताला क़ुरान मजीद क़ुरान रशीद में इरशाद फरमाए थो यौम नदू कुल्ल उनासिम बिइमामिहिम क़यामत जे ॾींहुं हर हिक खे पंहिंजे पंहिंजे इमाम सां सॾिको वेंदो कंहिंखे कंहिंसां सॾिको वेंदो त कंहिंखे कंहिंसां सॾिको वेंदो असां ऐं तव्हां उहे ख़ुशि नसीब आहियूं जिन खे पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिद हुसैन सां सॾिको सुभान अल्लाह बराबर असां ऐं तव्हां उहे ख़ुशि नसीब आहियूं जिन खे पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिद हुसैन सां सॾिको फ़क़ीरो पंहिंजी निस्बत खे पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन सां मज़बूत रखो छो जो हीअ निस्बत हिते भी कम ईंदी क़ब्र में भी कम ईंदी ऐं इहा निस्बत क़यामत में भी कम ईंदी सभई दुआ कयो त अल्लाह ताला असांजी निस्बत पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन सां आख़िरी वक़्त ताईं क़ाइम ऐं दाइम रखे
इहा भी दुआ कयो त अल्लाह ताला मुर्शिद करीम बाबा साईं जन खे कामिल सेहत ऐं खिज़री हयाती अता फरमाए, संदन जो सायो असां सभिनी मथां क़ाइम ऐं दाइम फरमाए। सब चओ आमीन आमीन बिजाए सैयदुल मुरसलीन। अल्लाह 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 महबूब मुर्शिद करीम दुआ घुरंदा सभिनी जे लाइ। जी अब्बा जी अब्बा जी अब्बा जी अब्बा। आमीन 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 आमीन। अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन। रब्बना रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार। रब्बना ला तजअलना फितनतल लिल कौमिल लज़ीना कफरू वग़फिर लना रब्बना इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका अल-अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात अद-दाइमत फ़िद्दीन वद-दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार। या अल्लाह पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके असां गुनाहगारनि जे हाल जे मथां रहम फरमा। मुंहिंजा अल्लाह तूं राज़ी थी करम कर रहम कर। मुंहिंजा अल्लाह गुनाहगार आहियूं, बदकार आहियूं, बेकार आहियूं, तुंहिंजे हबीब जा उम्मती आहियूं। मुंहिंजा अल्लाह असांजी दिलियूं पंहिंजी मार्फत सां रोशन कर। मुंहिंजा मौला तूं राज़ी थी। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या मुफ़त्तिहुल अबवाब व या मुसब्बिबुल असबाब व या मुक़ल्लिबुल क़ुलूब वल अबसार। या अल्लाह असांजे महबूब मुर्शिद करीम दरगाह आलिया हुसैनाबाद के ता क़यामत दीन सां इस्लाम सां शाद रख, आबाद रख। मुंहिंजा मौला या अल्लाह मुझे बचन ॿिन्हिनि जो ख़ैर हुजे। या अल्लाह मुझे महबूबन मुर्शिदन करीमन जे प्यारनि ग़ुलामनि जो ख़ैर हुजे। मुंहिंजा मौला उम्मत मुस्लिमा जो ख़ैर हुजे। मुंहिंजा मौला आलम इस्लाम जो ख़ैर हुजे। मुंहिंजा मौला असांजे मुल्क पाकिस्तान जो ख़ैर हुजे। मुंहिंजा अल्लाह या हय्य या क़य्यूम बिरहमतिका अस्तगीस, या हय्य या क़य्यूम बिरहमतिका अस्तगीस। अल्लाहुम्मा ला तहरिमना खैर मा इंदक लिशर्र मा इंदना या रहमर राहिमीन। अल्लाहुम्मा इग़फिरली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम। या अल्लाह जेका भी जमात आई आहे इन्हनि जा अचण क़बूल फरमा। इन्हनि जी हर तकलीफ़ूं परेशानी मुसीबतूं दूर फरमा। मुंहिंजा अल्लाह या अल्लाह बीमारनि खे कामिल शिफ़ा ॾे। बे औलादनि खे नेक सालिह नरीन औलाद अता फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ अल्लाह, मर्ज़ वारनि जा मर्ज़ अल्लाह। या अल्लाह जेके भी जमात जाइज़ इरादा नेक इरादा खणी आया आहिनि मुंहिंजा मौला असांजे महबूब मुर्शिद करीम जे सदके हिननि जा हर नेक इरादा पूरा कर। मुंहिंजा मौला तूं राज़ी रहेन। मुंहिंजा मौला तूं हमेशह ख़ुशि रखेन, आबाद रखेन। मुंहिंजा मौला हिननि जे बचनि खे नेक सालिह कर। मुंहिंजा मौला मां गुनाहगार जे हाल जे मथां रहम फरमा। मुंहिंजा जेके भी तकलीफ़ आहे दूर फरमा। मुंहिंजा मौला तूं राज़ी थी करम कर रहम कर। या अल्लाह असांखे पंहिंजे महबूबनि मुर्शिद करीमनि जी सच्ची मोहबत ॾे। मुंहिंजा मौला जेके साईं करीम कम कया असां उहे कम कयूं। मुंहिंजा अल्लाह तूं राज़ी थी। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके मां गुनाहगार जे हाल जे मथां रहम फरमा। तूं राज़ी थी। मुंहिंजा मौला गुनाहगार आहियां, बदकार आहियां। मुंहिंजा मौला बेकार आहियां। मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे हबीब जो उम्मती आहियां। मुंहिंजा साईं तूं राज़ी थी करम कर रहम कर। मुंहिंजा साईं व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अहल बैतिही व स्वहाबी अजमईन। आमीन बिजाए सय्यदुल मुरसलीन बिरहमतिका या रहमर राहिमीन।